अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। जीअं त यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एडमिशन हली रही आहे ऐं फर्स्ट मेरिट लिस्ट ऑलरेडी लॻी चुकी आहे। अॼु यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां सेकेंड मेरिट लिस्ट अनाउंस कई वई आहे बैचलर डिग्री प्रोग्राम 2025 जी एडमिशन जे लाइ। त सेकेंड मेरिट लिस्ट ते नालो चेक करण जे लाइ तव्हां सेम तरीक़े सां सिंध यूनिवर्सिटी जी एडमिशन वारी वेबसाइट ते ईंदा, जंहिंजो ही URL तव्हांखे मथे नज़र अची रहियो आहे admission.usind.edu.pk। जीअं ई तव्हां हिते ईंदा तव्हांखे इंटरफेस अची वेंदो, हिते तव्हां ही बैचलर मेरिट लिस्ट ॾिसी रहियो आहियो। ही व्यू कैंडिडेट प्रोफाइल, हिते तव्हां पंहिंजी प्रोफाइल ॾिसी सघो था। प्रोविजनल मेरिट सर्च बाय CNIC नंबर, प्रोविजनल मेरिट लिस्ट डिपार्टमेंट वाइज। त तव्हां पंहिंजो पर्टिकुलर CNIC वाइज हिते वञी सर्च करे सघो था। मां हींअर मोड CNIC को अवेलेबल न आहे त मां डिपार्टमेंट वाइज ॾिसूं था त कंहिं डिपार्टमेंट में सेकेंड मेरिट लिस्ट में केतिरा कैंडिडेट सिलेक्ट थिया आहिनि। त ही जीअं ई असां क्लिक कयोसीं डिपार्टमेंट वाइज थी तव्हांखे इंपॉर्टेंट डेट्स ॿुधाए थो। लास्ट डेट जेका एडमिशन फीस पेमेंट आहे उहा 19/1/2025 आहे। तव्हां पंहिंजे पोर्टल ते वेंदा, अगरि तव्हां सिलेक्ट थिया आहियो त तव्हां पंहिंजो चालान डाउनलोड कंदा ऐं 19/1/2025 खां पहिरियां पंहिंजो चालान पे कंदा ऐं 20/1/2025 ताईं तव्हांखे ऑप्शन आहे त तव्हां डॉक्यूमेंट सबमिट कराए सघो था। तव्हां पहिरियां बि सबमिट कराए सघो था ऐं लास्ट डेट जेका आहे उहा 20/1/2025 आहे। त हाणे हीअ ॾिसो कंप्लीट सिलेक्शन मेरिट लिस्ट डिसिप्लिन वाइज़ जेके बि हिते लिस्टूं लॻंदियूं आहिनि हुन में डिसिप्लिन वाइज़ ॿुधायो वेंदो आहे त केतिरा कैंडिडेट लिस्टनि में सिलेक्ट थिया आहिनि। शिफ्ट मॉर्निंग जीअं लास्ट टाइम असां सिलेक्ट कयोसीं यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो ॾिसूं था, ठीकु आहे। हाणे हिन वारे असां ॾिसूं था त अकाउंटिंग एंड फाइनेंस में केतिरा सिलेक्ट थिया आहिनि ऐं हीअ फर्स्ट मेरिट लिस्ट आहे। हाणे असां सेकेंड मेरिट लिस्ट ते ॾिसूं था ऐं कैटेगरी जेको आहे असां हिते जनरल मेरिट ते ॾिसूं था केतिरा सिलेक्ट थिया आहिनि सेकेंड लिस्ट में। ऐं जीअं असां सर्च कयोसीं त हीअ ॾिसो कंप्लीट लिस्ट अची वई, जंहिंमें पूरी डिटेल एप्लीकेशन नंबर, सीट नंबर, नेम, फादर नेम समेत हीअ तव्हांखे लिस्ट नंबर 2 चॉइस नंबर ऐं हीअ CPN मुताबिक़ जेको आहे अची वियूं आहिनि। त जंहिंजी जेतिरी CPN आहे अकॉर्डिंग टू मेरिट हू हिन डिपार्टमेंट में अचे थो त हू मेरिट वाइज़ हुननि जी CPN ते हू सिलेक्ट थिया आहिनि। उम्मीद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वेंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां बैचलर डिग्री प्रोग्राम जी सेकेंड मेरिट लिस्ट अनाउंस कई वई आहे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।